दिल जे दौरे जी सूरत में मरीज़ खे बर वक़्त तिब्बी इमदाद मिलण ज़िंदगी बचाइण में अहम किरदार अदा करे थी। इन सिलसिले में लियारी जनरल अस्पताल में कायम चेस्ट पेन यूनिट दिल जी तकलीफ़ में मुब्तला मरीज़न लाइ हिकु अहम तिब्बी सहूलत बणिजी साम्हूं आयो आहे। लियारी ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि जी आवाम लाइ सिहत जी शोबे में हिकु अहम सहूलत मौजूदु आहे, जिते सीने में सूर ऐं दिलि सां लाॻापियल एमरजेंसी जी शिकायत खणी ईंदड़ मरीज़नि खे फ़ौरी तिब्बी इमदाद फ़राहम कई वञे थी। चेस्ट पेन यूनिट में मरीज़नि जी शुरूआती जांच खां वठी दिल जी बीमारी जी तशख़ीस ताईं मुख़्तलिफ़ सहूलतूं फ़राहम कयूं वञनि थियूं, जॾहिं त माहिर डॉक्टरनि ऐं तिब्बी अमले जी निगरानी में मरीज़नि जो इलाज कयो वञे थो। सीने में सूर खे मामूली सम्झण बदिरां बर वक़्त तिब्बी मुआइनो कराइणु इंतिहाई ज़रूरी आहे, छाकाणि त दिल जे दौरे जी सूरत में इलाज में देरि मरीज़ लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। चेस्ट पेन यूनिट जो बुनियादी मक़सदु अहिड़नि मरीज़नि खे फ़ौरी तौर ते तिब्बी सहूलत फ़राहम करणु ऐं दिल जी बीमारीअ जी शुरूआती मरहले में ई सुञाणप करणु आहे, जीअं मरीज़ खे बर वक़्त इलाज मिली सघे। असां वटि ॿार जेके आहिनि से दाख़िल थियनि था, वार्ड में एडमिशन हूंदी है, 86 बेड वार्ड है। उनमें मुख़्तलिफ़ असां वटि जेके आहिनि से वार्ड जा स्टेप्स आहिनि, जंहिंमें मेल न्यूट्रिशन आहे, आइसोलेशन रूम आहे, जंहिंमें असां वीज़ल्स जेके उरड़ी चवंदा आहियूं उहे मरीज़ दाख़िल हूंदा आहिनि। उन खां अलावा ICU आहे। ICU में वो ॿार जिनखे ऑक्सीजन या इंतिहाई जेका याददाश्त वारा शोबो आहे उन में हम रखंदा आहियूं, जंहिंमें नमूनिया जा ॿार आहिनि, गर्दन थोरो बुखार, या उहे ॿार जेके बेहोश या उहे ॿार जिनखे शॉक में हूंदा आहिनि, त उन्हनि ॿारनि खे असां मैनेज कंदा आहियूं। त इन तरीक़े सां पेशेंट जेके आहिनि असां वटि दाख़िल हूंदा आहिनि, उन्हनि जो इलाजु हलंदो आहे। माशाअल्लाह उन्हनि खे हर क़िस्म जी दवा फ्री में मिले थी, सभु टेस्टूं थियनि थियूं ऐं माशाअल्लाह ॿार जेके आहिनि से काफ़ी बहितर थी सेहतियाब थी वञनि था। में रेफरल बि ईंदा आहिनि, लोकल पेशेंट हूंदा आहिनि, कराची जी आबादी में हूंदी आहे, सिर्फ़ु सिंध मां न पर बलूचिस्तान मां बि ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ॿिया सूबा आहिनि उन्हनि मां ॿार जेके रेफर थी कराची, छो त पाकिस्तान जो सभु खां वॾो शहर आहे, त हर माण्हू इहा कोशिशि कंदो आहे त उन्हनि जे ॿारनि जो इलाजु बहितर खां बहितर हॉस्पिटल में थिए, त उहे हिते ईंदा आहिनि असां वटि, उन्हनि खे असां दाख़िल कंदा आहियूं ऐं उन्हनि जो इलाजु कंदा आहियूं। हिकिड़ो वॾो अंग जेको ॿारनि जो आहे उहो त ज़ाहिर आहे कराची जो आहे, पर इंटीरियर मंझां या जेके ॿिया सूबा आहिनि उन्हनि मंझां बि माण्हू जेके अचनि था, ख़ुसूसन बलूचिस्तान वग़ैरह मां असां वटि इलाजु मुआलजे वास्ते ज़रूरु अचनि था। चेस्ट पेन यूनिट में असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त सीने में सूर जी शिकायत सां ईंदड़ मरीज़ खे बिना देरि तिब्बी सहूलत फ़राहम कई वञे। दिल जे दौरे जी सूरत में हर लम्हो इंतिहाई अहम हूंदो आहे, तंहिं करे बर वक़्त तशख़ीस ऐं इलाज सां मरीज़ जी ज़िंदगी बचाइण जा इम्कान वधी वञनि था। लियारी चेस्ट पेन यूनिट न रुॻो दिलि सां लाॻापियल एमरजेंसी जे मरीज़नि लाइ बर वक़्त इलाज जी सहूलत फ़राहम करे थो, पर अवाम में दिल जी बीमारियुनि बाबति आगाही ऐं वक़्तसिर इलाज जी अहमियत खे बि उजागर करे रहियो आहे। सिहत जी बहितर सहूलतुनि ॾांहुं वधंदड़ ही क़दम लियारी जी आवाम लाइ यकीनन हिकु अहम तिब्बी सहूलत साबित थी रहियो आहे।